हाई कोर्ट में वेंदासूं, सुप्रीम कोर्ट ताईं भी वेंदासूं। ज़मीननि खे बंजर थियण खां बचायो, सिमनाले जो खाटी करायो, खाटी करायो, सिमनाले जो खाटी करायो, ज़मीननि खे बचायो, सिमनाले जो खाटी करायो। रात ही असांजो इhtजाज ज़िले सां घड़ताणी जारी रख। ज़मीनूं गैराबाद हुजण खां बचायो, ज़मीनूं गैराबाद हुजण खां बचायो, सिमनाले जी खाटी करायो। अलग-अलग मशूबे का ॾिठी आहे वहाँ जे साम्हूं आहे ऐं अञा बि हिन जी खाटी न कराई वई त ही असांजा जेके ॻोठ ॿुॾी वेंदा ऐं सिमनाले मथां पाणी वॾो आहे हू ईंदो असांजा ॻोठ ॿोड़ींदो। असां इन जे करे इhtजाज करे रहिया आहियूं, असांजे ज़मीननि खे नुक़सानु पहुचाईंदो ऐं असां इन जे करे इhtजाज करे रहिया आहियूं। इhtजाज कंदासूं अञा अॻिते। असां DC ऑफिस ताईं बि धरना हणंदासूं, रोड बिला रोड बंदि कंदासूं, असां सभु कुझु कंदासूं ऐं इहो असां इhtजाज जो दाइरो जेको आहे असां वधाईंदासूं अॻिते। मरण जो इंतज़ारु कनि था ग़रीबनि जो, उते सिर्फ़ु दुआ ऐं फातिहा खानी खां वधीक ॿियो कुझु बि नथा कनि। सागर ज़िले जो को बि तरक़ियाती कमु न आहे, सिर्फ़ु असांजे सिमनाले जो खाती ॾिनो आहे। सिंध हुकूमत बिल्कुलु नाअहल आहे। 5 ॾींहंनि खां भंड बिरादरी जा शहीद रस्तनि ते पिया आहिनि, उन ते FIR नथा थियनि। असांखे अफ़सोस आहे, सिंध मरीता जो प्लेटफॉर्म उन भंड बिरादरी सां गॾु आहे। सिंध मरीता ज़िंदाबाद। जी साईं, तव्हां छाजे लाइ गॾु थिया आहियो त छा एहतिजाज कयो पिया? अस्सलाम वालेकुम, मां असदुल्ला मरी, सिंध मरीता ज़िले सागर जो सदर। मां हिकु पहिरियां बि एहतिजाज रिकॉर्ड करायो खॾड़े में ई सिमनाले जे हवाले सां, जेको गुज़िरियल 11 सालनि खां खाटी न हुजण जे करे ज़मीनूं बंजर थी विया आहिनि। सिमनाले जो नालो S3L, ज़िले सागर जो मेन सिमनालो, जेलर ॻोठ खां वठी UC 22 ताईं गुज़िरियल 11 सालनि खां फंड अचण जे बावजूद बि खरबे रुपया करोड़े रुपया उहा हड़प कई वई आहे, खाटी न थी आहे। तव्हांजे साम्हूं आहे। ही साफ़ी दोस्तनि जी महिरबानियूं आहिनि जेको पंधु करे। कुझु ॾींहं पहिरियों हिते मशीन भाई जे MNA सां मशीन लॻे जेका 22 में काफ़ी ॾींहं बीठी, उन जो छा थियो? बिल्कुलु सर, उहे 4-5 आइडियूं निकिता ऐं 20 ॾींहं किरे उन ते बीठो। उते तस्वीरूं बि आयूं त सिमनाले जो पूरो 72 आइडियूं मंज़ूरु थियल आहिनि, खाटी थी वेंदो, मगर उहा पैसा हड़प थी विया ऐं उहो किरेन वापसि थी वियो। असां ज़मींदार मजबूर थी रोड। पोइ तव्हां वापसि वरी MNA सां वटि वियो जीअं खाटी मंज़ूर कराई या जेको इंजीनियर वटि तव्हां वियो? सर DC सागर खां, एरीगेशन खां, मीरपुर ख़ासि में जो सिमनाले जो डिपार्टमेंट आहे उते बि असां दरख़्वास्तूं ॾेई चुका आहियूं, पर को खड़ थियल नथो निकिरे, सिर्फ़ु आसरनि खां सवाइ। असांजे सिमनाले जी 11 सालनि खां खाटी कान थी आहे। असांजी बनियूं बंजर थी विया आहिनि, वेरान थी विया आहिनि। असांजा ज़िमेदार ॿाहिरि हारी ॿाहिरि लॾ पलाइण ते मजबूर थी विया आहिनि। असांजे जेका ही ज़िले सागर जे खॾड़ो S3L सिमनालो आहे, हिते ज़मीनूं असांजियूं जेका एवरेज हुई 50 खां 60 मण कणिक ईंदी हुई, हाणे जेका एवरेज आहे हू 20 खां 25 मण माना थी वई आहे। असां बराए महिरबानी DC साहिब खे चऊं था त असांजे सिमनाले जी खराटी कराई वञे, न त असां रोड बि ब्लॉक कंदासूं, असां हाई कोर्ट में वेंदासूं, सुप्रीम कोर्ट ताईं बि वेंदासूं, असां पंहिंजो हक़ वठंदासूं। सिमनाले जो असांजो सिंध मुराद अली शाह सां अपील आहे, हिते काठी जो अपील करे जेतिरा बि MP MNA आया आहिनि रुगो करप्शन था करनि, हेॾां कोई बि नथो अचे। इलेक्शन वारे टाइम ते हेॾां अचनि था, बाक़ी 5 साल गैर हाज़ुर आहिनि हिते सिंध जो काठी ते। ॿिए सूरत में सिमनाले जो काठी न थींदो, असां एहतिजाज करे रोड बंदि कंदासीं इंशाअल्लाह ताला। रोड बंदि कंदो, असां एहतिजाज खे अॻिते वधाए रोडनि खे बंदि कंदासीं। असांजो अपील आहे मुराद अली शाह सां जल्द से जल्द इन्हनि MP MNA खे ज़िले जो चवे ऐं हिते जो काठी कराए। ॿिए सूरत ते असां एहतिजाज खे वधाए इंशाअल्लाह ताला रोडनि ते निकिरंदासीं। तव्हां गॾु आहियो? 11 सालनि खां खाटी न थियो आहे। गवर्नमेंट खे असां अपील था कयूं ऐं इनखे काठी करे वञे, न त इहो ज़मीन ख़राब न एहतिजाज जेको आहे असां दाइरो वधायूं था। इंशाअल्लाह DC ऑफिस जो अॻियां बि धरणो हणूं था।